नाज़रीन, बैराजी एक्सिन सुल्तान महर ऐं शहरी आमिर भंगर विच में पैदा थियल छिकताण बाद धुरियुनि में ठाह थी वियो। पुलिस शहरी जी शिकायत ते केस दाख़िल करे सुल्तान महर ऐं संदसि ॿिनि साथियुनि खे गिरफ़्तार कयो हो। सखर में गुडू बैराज एक्सिन ऐं शहरी विच में पैदा थियल छिकताण बाद धुरियुनि में ठाह थी वियो। पुलिस जो चवणु आहे त धुरियूं पाण में ठही वयूं आहिनि। ॿिन्ही धुरियुनि थाणे ते ठाह जो लिखी ॾिनो आहे। 4 ॾींहं अॻु एयरपोर्ट थाणे जे हद आरिफ बिल्डर सेक्टर 1 में एक्सेंट गुडू बैराज सुल्तान महर साथियुनि समेत शहरी आमिर भंगर जे बंगले ॿाहिरां हवाई फायरिंग कई हुई। वाक़े बाद मुतासिर शहरी आमिर भंगर एक्सेंट गुडू सुल्तान महर संदसि ॿिनि साथियुनि साजिद अली महर ऐं ज़ाहिद महर ख़िलाफ़ केस दाख़िल करायो, जेका पोइ पुलिस टिनी ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। फरियादी आमिर भंगर केस में ॼाणायो त एक्सेंट गुडू बैराज सुल्तान महर ॿिनि साथियुनि समेत नशे जी हालत में संदसि घर ॿाहिरां फायरिंग कई ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदे सरकारी विगो गाॾी में सवार थी फरार थी विया। 4 ॾींहं जी छिकताण बाद धुरियुनि में ठाह थी वियो आहे। एयरपोर्ट पुलिस ॿुधायो त धुरियुनि में थाणे ते ठाह थी वियो आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि ठाह जो लिखी ॾिनो आहे। कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद केस ख़ारिज कयो वेंदो।